मज़मून फ़िज़िक्स क्लास 9 बाब शहूं सबक सतों। मसनूई सयारनि जो ज़मीन जे चौधारी गर्दिश करण। मोशन ऑफ आर्टिफिशियल सैटेलाइट अराउंड द अर्थ। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। अॼु जे वीडियो में जेको असां टॉपिक कवर कंदासीं उहो आहे मसनूई सयारनि जो ज़मीन जे चौधारी गर्दिश करण, यानी मोशन ऑफ आर्टिफिशियल सैटेलाइट अराउंड द अर्थ। प्यारा ॿारो, जीअं त असीं पोयनि ॿिनि खां टिनि लेक्चर्स जे अंदरि सैटेलाइट जे बारे में पढ़ी रहिया आहियूं ऐं हिन लेक्चर में बि असां जो जेको टॉपिक आहे उहो बि सैटेलाइट सां तालुक़ु रखे थो। ऐं हिन टॉपिक में बि असां सैटेलाइट जे मोशन जे बारे में डिस्कस कंदासीं, जीअं असीं पोएं लेक्चर में उन जे मोशन जे बारे में डिस्कस कयोसीं, पर उन में असां न्यूटन जे लॉ जे बेसिस ते कयोसीं। ठीकु आहे, त हाणे हिते वरी असां जेको डिस्कस कंदासीं सैटेलाइट जो मोशन, उहो थोरो क्रिटिकल आहे ऐं इम्पॉर्टेंट बि आहे। हाणे प्यारा ॿारो, जीअं त असांखे ख़बर आहे त जेके सैटेलाइट हूंदियूं आहिनि, यानी आर्टिफिशियल सैटेलाइट, उन्हनि खे इंसाननि जे तरफ़ां खिला में मोकिली वेंदी आहे। ठीकु आहे, हाणे उन जो जेको मोकिलण जो तरीक़ेकार हूंदो आहे, थोरो उनखे बि असां हिते डिस्कस कंदासीं ऐं उन जी स्पीड जे बारे में बि डिस्कस कंदासीं ऐं उन जी उन ऑर्बिट में वेलासिटी जे बारे में बि डिस्कस कंदासीं। त कहिड़े तरीक़े सां मोकिलियो वेंदो आहे उहो त सभिनी खे ख़बर आहे त बेसिकली सैटेलाइट खे जेको मथे खिला में मोकिलियो वेंदो आहे उहो मोकिलियो वेंदो आहे थ्रू रॉकेट। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ध्यान में रखिजो प्यारा ॿारो, त जॾहिं बि का बि शइ असां कंदा आहियूं त उन जे लाइ असां पहिरियों हिकिड़ी प्लानिंग कंदा आहियूं ऐं प्लानिंग जे तहत ई असां उहो कमु परफॉर्म कंदा आहियूं। त हेॾो सारो मिलियन ऐं बिलियंस जी जेका इन्वेस्ट हूंदी आहे कंहिं इदारे जे तरफ़ां, छा उहो बिना कंहिं सोचण ऐं सम्झण जे उहा एतिरी इन्वेस्ट कंदो? कॾहिं बि न। सो उन जे लाइ छा थींदो आहे त उन जे लाइ बि प्लानिंग जो हुजणु ज़रूरी आहे। उहो बि प्लान कयो वेंदो आहे, उन में बि प्रेडिक्शन्स कयूं वेंदियूं आहिनि, उन में बि कैलकुलेशन्स कयूं वेंदियूं आहिनि ऐं उन जे बेसिस ते सैटेलाइट खे मथे खिला में मोकिलियो वेंदो आहे, उन ऑर्बिट में मोकिलियो वेंदो आहे। उन जेकॾहिं असां उन सैटेलाइट जी ॻाल्हि कयूं त सैटेलाइट में बेसिकली छा हूंदो आहे त उनखे कंहिं हिकिड़े मदार में रखिणो हूंदो आहे। यानी असां जेकॾहिं का सैटेलाइट ठाहियूं था त हाणे उन सैटेलाइट खे कहिड़े पर्पज़ जे लाइ ठाहिणो हूंदो? असां उनखे लोअर ऑर्बिट में रखंदासीं, मिडिल ऑर्बिट में रखंदासीं, या असां उनखे जियो स्टेशनरी ऑर्बिट में रखंदासीं। ठीकु आहे, इहो पहिरियों असांखे इहा प्लानिंग करणी पवंदी आहे। उन खां बाद में उन ऑर्बिट जे बेसिस ते असांखे उहा सैटेलाइट ठाहे करे पोइ उन सैटेलाइट खे उते लॉन्च करणो हूंदो आहे। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं असां हिते थोरी उन सैटेलाइट खे ऑर्बिट में मोकिलण जे लाइ हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिसूं त मिसाल जे तौर ते हीअ असां वटि अर्थ आहे। ठीकु आहे, हाणे हिन अर्थ ते हीअ हिकिड़ी तोब पई आहे। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हिन तोब मां हिन जेको आहे हिकिड़ो मां बाल हिन तां फायर कयां थो त छा थींदो? उहो बाल हिन तोब मां निकितो, थोरो डिस्टेंस कवर करे कुझु मीटर या कुझु किलोमीटर उहो अॻिते हली करे हिते किरी पियो। छाजे करे किरियो? उहो इन जे करे किरियो त इन बाल जॾहिं हवा में हुयो, जॾहिं स्पेस में हुयो, त छा थियो त इन ते ग्रेविटी जो फोर्स लॻे पियो ऐं ग्रेविटी जे फोर्स जे लॻण जे करे ही बाल अची करे ज़मीन ते वापसि मोटी आयो। ठीकु आहे, उन खां बाद में मां छा कयो त इन ई बाल खे मां वरी वधीक स्पीड सां जेको आहे त शूट करायो। हाणे जॾहिं वधीक स्पीड सां शूट करायो त प्यारा ॿारो, तव्हां ॾिठो हूंदो त ही बाल जेको आहे पहिरें बाल खां परे वञी करे किरियो। ठीकु आहे, पर हिन जी जेका कर्व पाथ आहे उहा हिन खां ज़्यादा आहे एज़ कंपेयर टू हिन बाल जे। ठीकु आहे,
उन खां पोइ हाणे मां छा थो कयां त हिन बाल खे हे जेको टियों मां हाणे ट्रम स्टार्ट कंदुमि, ठीकु आहे। त हाणे इन में मां इन ॿिन्ही बालनि खां वधीक स्पीड सां इन बाल खे जेको आहे शूट करायां थो। हाणे जॾहिं मां हिन बाल खे स्पीड सां शूट करायो त छा थियो, हीउ छा थींदो, हीउ हेॾे हीअं मूव कंदो, ठीकु आहे। हाणे हीअं मूव कंदो सिधो, वरी हिन वापसि पंहिंजी जॻह ते ईंदो, वरी हितां हीअं वरी सिधो मूव कंदो रहंदो, ठीकु आहे। हाणे हिनजी इन जेको आहे त हिन सर्किल में मूव करण जो जेको रीज़न आहे उहो छा आहे, छो त जॾहिं हिन बाल खे हितां मां फायर करायो त हिन ते छा थींदो, ग्रेविटी जो फोर्स लॻंदो, ऐं ग्रेविटी जो फोर्स लॻण जे करे पोइ छा थींदो त हीउ पंहिंजी पाथ कर्वी करे वेंदो, यानी कर्व में ईंदो, ऐं कर्व में अचण जे करे हिन जेको आहे त फेरे में अचण जे करे पोइ छा थींदो त हिन ते सेंट्रीपिटल फोर्स बि अप्लाई थींदो, ठीकु आहे। उन ग्रेविटेशनल फोर्स ऐं सेंट्रीपिटल फोर्स ॿिन्ही जे करे जेको आहे हीउ छा थींदो, हीउ जेको बाल आहे उहो हिन ज़मीन जे चौधारी पियो हीअं जेको आहे त ऑर्बिट में फिरंदो रहंदो, ठीकु आहे। हाणे हिन एग्ज़ाम्पल में असां इहा ॻाल्हि सम्झीसीं त असांखे जॾहिं को बाल जेकॾहिं कंहिं ऑर्बिट में मूव कराइणो आहे त पोइ छा कंदासीं, असां उन खे कंहिं हिकिड़ी मख़सूस स्पीड सां उन बाल खे असां शूट कराईंदासीं, ऐं उन शूट कराइण खां बाद में हू बाल जेको आहे पंहिंजी उन मख़सूस स्पीड सां जॾहिं मूव थी वेंदो, मख़सूस वेलासिटी सां जॾहिं मूव थींदो त हू उन ऑर्बिट में मूव करे वेंदो, ठीकु आहे। हाणे उन खां बाद में जॾहिं ही असांजो ऑब्जेक्ट जेको आहे उन ऑर्बिट में मूव कंदो, ठीकु आहे, त हाणे लाज़मी हितां जेका असां उनखे वेलासिटी ॾिनीसीं ऐं ऑर्बिट में जेको हू मूव करे थो त उन ऑर्बिट में जेका उनजी वेलासिटी आहे उन वेलासिटी खे चइबो आहे ऑर्बिटल वेलासिटी, ठीकु आहे। ऑर्बिटल जेका वेलासिटी आहे उहा वेलासिटी हूंदी आहे जेको ऑब्जेक्ट आहे या जेका सैटेलाइट आहे उहा उन ऑर्बिट में जेका उनजी वेलासिटी आहे उहा उनजी ऑर्बिटल वेलासिटी चवराईंदी आहे, ठीकु आहे। उनजी डेफिनेशन आहे द वेलासिटी रिक्वायर्ड टू कीप द सैटेलाइट into its orbit is called orbital velocity। तो त अहिड़ी वेलासिटी जेका ज़रूरत हुजे उन सैटेलाइट खे उन ऑर्बिट में रहण जे लाइ, ठीकु आहे। हाणे मतिलबु छा आहे त उन ऑर्बिट में पई उहा सैटेलाइट मूव करे, जीअं मिसाल जे तौर ते मिडल जेको आहे त ऑर्बिट में असां जेका सैटेलाइट आहे असांखे रखणी आहे त असांखे उन ऑर्बिट जी हिकिड़ी मख़सूस वेलासिटी हूंदी, ऐं जेकॾहिं असांखे लोअर ऑर्बिट में उहा सैटेलाइट पुॼाइणी आहे त उन लोअर ऑर्बिट जी वरी पंहिंजी हिकिड़ी मख़सूस वेलासिटी हूंदी। अगरि जेकॾहिं असांखे जियो स्टेशन जी ऑर्बिट में सैटेलाइट खे पहुचाइणो आहे त उन जियो स्टेशन जी ऑर्बिट जी वरी पंहिंजी हिकिड़ी मख़सूस वेलासिटी हूंदी, ठीकु आहे। सो इहे जेके वेलासिटीज़ आहिनि मख़सूस ऑर्बिट्स जूं, उन ऑर्बिट जी वेलासिटी खे असां चऊं था ऑर्बिटल वेलासिटी, ठीकु आहे। हाणे ॾिसो प्यारा ॿारो त जॾहिं बि असांखे ही वेलासिटी गेन करणी हूंदी, यानी जॾहिं बि असांखे हीअ वेलासिटी मालूम करणी हूंदी त छा कंदासीं, असां पहिरियों कैलकुलेशन कंदासीं, ठीकु आहे। हाणे कैलकुलेशन करण जे लाइ असांखे छा थींदो त असांखे कुझु फार्मूला ज़रूरत में हूंदा। सो इन फार्मूलनि जे खे जेको असां ड्राइव कंदासीं, इनशाला उहो असां नेक्स्ट लेक्चर में ड्राइव कंदासीं। फ़िलहालु हिते जस्ट मां तव्हांखे थोरी डेमॉन्स्ट्रेशन ॾियां थो त असांजो उहे वेलासिटी कीअं हूंदियूं आहिनि या उन्हनि खे उनजो छा तरीक़ेकार हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त ही जेकी सैटेलाइट आहे बेसिकली उनखे असां लॉन्च कंदाऊं कंहिंसां रॉकेट जे थ्रू, ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु छा थियो त हाणे रॉकेट बि असांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा हूंदा आहिनि। मतिलबु जेकॾहिं असांखे लोअर ऑर्बिट में सैटेलाइट मूव कराइणी आहे, उते मोकिलणी आहे त उनजे लाइ रॉकेट अलॻि हूंदो। अगरि जेकॾहिं असांखे मिडल ऑर्बिट में सैटेलाइट पहुचाइणी आहे त उनजे रॉकेट जी वरी स्पेसिफिकेशन अलॻि हूंदी, ऐं उन खां बाद में जॾहिं असांखे जियो स्टेशन जी ऑर्बिट में सैटेलाइट खे पुॼाइणो आहे त उन वरी रॉकेट जी जेका स्पेसिफिकेशन आहे उहा वरी अलॻि हूंदी। या मिसाल जेकॾहिं असांखे सैटेलाइट पुॼाइणी आहे मार्स ते या कंहिं जुपिटर ते त उन सैटेलाइट खे खणी वञण जे लाइ जेको रॉकेट हूंदो वरी उनजी स्पेसिफिकेशन अलॻि हूंदी, ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हिते रॉकेट जा बि वरी कुझु टाइप्स ईंदा आहिनि। सो असां उन्हनि जे तरफ़ जेको आहे त नथा वञूं, असां हिते पंहिंजे सैटेलाइट जे मोशन जे तरफ़ अचूं था। त सैटेलाइट जेका मोशन आहे
उन में असां हिते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पढ़ंदासीं। ठीकु आहे। सो उन खां बाद में प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त हाणे असांखे बेसिकली छा आहे त हिते जॾहिं असां सैटेलाइट खे कंहिं मख़सूस स्पीड सां फायर कयूं था, यानी हुनजे रॉकेट जे थ्रू, त उहा उन ऑर्बिट में मूव करे थी। ठीकु आहे। हाणे जॾहिं उन ऑर्बिट में मूव करे थी त असां हुनखे छा चयोसीं? ऑर्बिटल वेलोसिटी। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांखे जेका सैटेलाइट आहे उहा मोकिलणी आहे जियो स्टेशन जे ऑर्बिट में। हाणे जियो स्टेशन जी ऑर्बिट मां तव्हांखे ऑलरेडी पढ़ाए चुको आहियां त उहो असांजो हिननि सभिनी ऑर्बिट्स खां परे वारो ऑर्बिट आहे। ठीकु आहे। यानी उनजो जेको डिस्टेंस आहे उहो ज़मीन जे सरफेस खां तमामु परे आहे। ईअं खणी चऊं असां त उहो लास्ट ऑर्बिट आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असांखे उन ऑर्बिट में सैटेलाइट मूव कराइणी आहे त हाणे असांखे केतिरी स्पीड खपे। ठीकु आहे। उन खां बाद में ईअं न आहे त जेकॾहिं मिसाल जे तौर ते हितां असां सैटेलाइट फायर कराईसीं, सैटेलाइट लॉन्च कराईसीं, त छा थियो त उहा सैटेलाइट जी असांजी स्पीड एतिरी हुई जो उहा बिल्कुलु बि ज़मीन जो उन ग्रेविटी वारे फील्ड खां निकिरी ॿाहिरि हली वञे, ॿिए कंहिं प्लानेट जे तरफ़ हली वञे, उनजी डायरेक्शन ई चेंज थी वञे। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते अगरि जेकॾहिं असां हितां जेका सैटेलाइट फायर करायूं था, लॉन्च करायूं था, त पोइ छा थो थिए त उहा सैटेलाइट जी हिकिड़ी रेंज हूंदी। उन रेंज जे अंदरि असां उन सैटेलाइट खे जेको आहे त मोकिलींदासीं ज़मीन जे तरफ़ो। यानी ईअं न आहे त असां उनखे जेको आहे त 1000 किलोमीटर जी स्पीड सां उनखे मोकिलियूं या उनखे असां 2000 किलोमीटर जी स्पीड सां रॉकेट खे जेको आहे त फायर करायूं। ईअं न आहे। उन जी हिकिड़ी मख़सूस स्पीड थींदी आहे। ठीकु आहे। हाणे उन रॉकेट जी हिकिड़ी वेलासिटी थींदी आहे। हाणे उन वेलासिटी जे बारे में जेकॾहिं असां चऊं त उन लाइ चवे थो द कांस्टेंट हॉरिजॉन्टल वेलोसिटी रिक्वायर्ड टू पुट द सैटेलाइट इनटू अ स्टेबल सर्कुलर ऑर्बिट अराउंड द अर्थ इज कॉल्ड क्रिटिकल वेलोसिटी। ठीकु आहे। हाणे अहिड़े नमूने सां हिते असां छा चयोसीं अहिड़ी मुस्तकिल हॉरिजॉन्टल वेलोसिटी कंहिं सियारे जी जेका ज़मीन जे चौधारी गोल मदार में हरकत में रखी सघे उन सैटेलाइट खे, त उन वेलासिटी खे असां चवंदासीं क्रिटिकल वेलासिटी। हाणे इन जो मतिलबु छा थियो? इन जो मतिलबु इहो थियो त असां जॾहिं सैटेलाइट खे हेठां फायर करायूं था त उहा केतिरी स्पीड हुजे, यानी केतिरी स्पीड हूंदी उन सैटेलाइट जी जो उहा असांजी उन ऑर्बिट में मख़सूस मूव करे। अगरि जेकॾहिं उन वेलासिटी खां असांजी 1 किलोमीटर, अधु किलोमीटर या उन खां घटि जेको आहे त उहा वेलासिटी रही, त पोइ छा थींदो? उहा सैटेलाइट या त असांजे उन जेको आहे ज़मीन जो उन ऑर्बिट खां बिल्कुलु ॿाहिरि निकिरी वेंदी, या छा थींदो त उन ज़मीन जे फोर्स, ग्रेविटेशनल फोर्स जे करे उहा छा थींदी? ज़मीन जे ते जेका अची करे कासां किरी पवंदी। ठीकु आहे। हाणे छा थींदो त इहा हिकिड़ी तमामु सेंसिटिव ॻाल्हि आहे। ठीकु आहे। हाणे इन वेलासिटी खे असां चवंदा आहियूं क्रिटिकल वेलासिटी। त हाणे उहा कहिड़ी वेलासिटी आहे जेका असां हितां जेका त फायर करायूं त असांजी जेका सैटेलाइट आहे उन वञी ऑर्बिट में कांस्टेंट नमूने सां मूव करे। ठीकु आहे। हाणे बेसिकली जेका असांजी इहा क्रिटिकल वेलासिटी हूंदी आहे उहा हूंदी आहे असांजी 11.2 किलोमीटर पर सेकंड। इन जो मतिलबु छा थियो त असां जॾहिं रॉकेट खे जॾहिं तव्हां फायर कराईंदासीं त उन रॉकेट जी जेका स्पीड आहे उहा घणी हुजे? 11.2 किलोमीटर। ठीकु आहे। हाणे 11.2 किलोमीटर जेका आहे त उहा रॉकेट जी रेंज हूंदी कहिड़ी? जॾहिं असांखे हिन जेको आहे त लास्ट वारे ऑर्बिट में असांखे सैटेलाइट मूव कराइणी आहे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिन जी रेंज खे ॾिसूं, यानी ज़रूरी न आहे त असांजी जेका त 11.2 जो किलोमीटर पर सेकंड इहा असांजी लास्ट रेंज आहे। ठीकु आहे। फिक्स रेंज जेका आहे उहा असांजी कहिड़ी आहे? उहा आहे असांजी 2.5 खां 11.2 किलोमीटर पर सेकंड ताईं। यानी 2.5 किलोमीटर पर सेकंड या खां वठी 11.2 किलोमीटर पर सेकंड ताईं असांजी हिकिड़ी रेंज आहे जंहिंखे असां चयूं था क्रिटिकल वेलासिटी रेंज। ठीकु आहे। हाणे इन रेंज जे अंदरि जेकॾहिं असां लॉन्च कराईंदासीं त असांजी उहा वेलासिटी उन कंहिं न कंहिं ऑर्बिट में वञी करे एग्ज़िस्ट कंदी। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं इन वेलासिटी खां मथे वई असांजी वेलासिटी त पोइ छा थींदी? उन ऑर्बिट खां उहा स्केप करे वेंदी। ठीकु आहे।
हाणे जॾहिं उहा वेलासिटी असांजी उन जॾहिं ऑर्बिट खां उहा सैटेलाइट असांजी स्केप करे वेंदी त पोइ उन वेलासिटी खे वरी असां चवंदा आहियूं स्केप वेलासिटी। ठीकु आहे। जेकॾहिं असांखे सैटेलाइट खे प्रॉपर नमूने सां ऑर्बिट में मूव कराइणो आहे त असांखे 2.5 खां 11.2 किलोमीटर पर सेकंड जी वेलासिटी मेंटेन रखणी पवंदी इन जे अंदरि अंदरि। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं हिन खां घटि रखीसीं या हिन खां वधीक रखीसीं त ॿिन्ही सूरतुनि में असांजी सैटेलाइट जेको आहे त जेको सही तरीक़े सां परफॉर्म न करे सघंदी। अगरि जेकॾहिं हिन खां घटि रखीसीं छा थींदो, उहा सैटेलाइट साॻियो अची करे असांजी ज़मीन ते किरी पवंदी। अगरि जेकॾहिं हिन वेलासिटी खां असांजी वेलासिटी वधी वई त पोइ छॾी चऊं त भिटकी वेंदी। ठीकु आहे। यानी उन पंहिंजी ओरिजिनल पाथ में न वेंदी, उन खां पोइ उहा स्पेस में मतिलबु गुम थी वेंदी। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, ही हुयो असांजो जेको आहे त मोशन ऑफ आर्टिफिशियल सैटेलाइट अराउंड द अर्थ। ठीकु आहे। सो हिन में असां कुझु शयूं डिस्कस कयूंसीं। हिकु असां इहो पढ़ियोसीं त ऑर्बिटल वेलासिटी छा थींदी आहे, उन खां पोइ क्रिटिकल वेलासिटी छा थींदी आहे, उन खां पोइ हुनजी रेंज सम्झीसीं ऐं उन खां पोइ हिन जो लॉन्चिंग फैक्टर्स बि सम्झासीं त कहिड़े नमूने सां असांखे जेको आहे त लॉन्च करिणो हूंदो आहे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जी जेको आहे असांखे जेको आहे त कैलकुलेशन जी ज़रूरत हूंदी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे त हिन क्रिटिकल वेलासिटी या ऑर्बिटल वेलासिटी जेका आहे या असांजी स्केप वेलासिटी थी, पोइ अॻिते हली करे हिन जूं कैलकुलेशन ॾिसंदासीं नेक्स्ट लेक्चर में इनशाला। वरी नेक्स्ट लेक्चर में असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।